अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊहु वला तत्तबिउस सुबुल फतफ़र्रक़ बिकुम अन सबीलिहि ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तत्तक़ून इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज तारीख़ 8 नवंबर सन 2025 है। आचर जी रात मदरसा बदरुल हुदा कोट मोहम्मद यूसुफ राजपर में असें तव्हां अल्लाह तबारक व ताला खे राज़ी करण जी नीयत सां गथिया हूँ। अल्लाह तबारक व ताला कंदो आहे त असें तव्हांजी रज़ा जा फ़ैसिला फरमाए। अवां जे साम्हूं 8 सिपारो सूरत अनाम जी हिकिड़ी आयत तिलावत कई है। उन आयत के अंदर अल्लाह ताला फरमायो त हीउ जेको रस्तो आहे इहो मुंहिंजो रस्तो अथव, यानी क़ुरान वारो रस्तो, नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो रस्तो। पोइ सिधो रस्तो हिकिड़ो हूंदो आहे, बक़ाया रस्तियूं खोड़ न करंदियूं हुयूं। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम मिसाल ॾेई करे साहबनि सगोरनि खे सम्झायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो वॾो लीको कढियो, उन जे भरिसां हाणे ॿिया लीका कढियऊं। फरमाई हीउ जेको रस्तो आहे न इहो सिरात मुस्तक़ीम वारो आहे। बाक़ी जेके नंढियूं नंढियूं रस्तियूं हुन फरमाई इन्हनि रस्तनि ते शैतान वेठा हूंदा आहिनि। तव्हां एॾे न मुड़िजो, तव्हां सिधो हलिया अचिजो मूंसां मिली करे हौज़े कौसर ते जाम पीआरे कर जन्नत सां, जन्नत में अल्लाह ताला सां मुलाक़ात कराए तमामु। हाणे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम रस्तो कहिड़ो ॾेई आहे? अल्लाह जे कलाम वारो। न असां पंहिंजो साईं ॾिठो, न पंहिंजे साईं जा साहबा ॾिठा, न ॿिया नबी सगोरा ॾिठा, न जन्नत ॾिठी न जहन्नम ॾिठो। ॾिठो आहे त असां अल्लाह जो कलाम ॾिठो आहे। मुसलमानो अॼुकल्ह हर हिकिड़ो माण्हू सियाणो ऐं सिखतो आहे त सामान पंहिंजो हुजे। जेकॾहिं गाॾी वठंदासीं त बि चवंदासीं बाबा सामान पंहिंजो अथसि या पराओ अथसि। जेकॾहिं असां तव्हां को मोबाइल वठंदासीं त बि चवंदासीं डब्बो या चार्जर ओरिजिनल हुजे, जेको हिन जो पंहिंजो हुजे। पंहिंजे सामान जी अहमियत है। पर जेकॾहिं असां तव्हां सामान त हथी को आहे, पर हिन सां गॾु
लेसण ना है तो काथे भी पकड़ी सघूं था, मुमकिन आहे त चोरीअ जो हुजे। ऐं पराओ सामान पाण टोपी भी पराई कोन पाईंदा आहियूं त मतां केरु टोके न विझे, चप्पल भी पराई न पाईंदा आहियूं त मतां केरु न चवे त फलाणे जी चप्पल पाए आयो आहे। लिबास भी असां तव्हां पराओ न पाईंदा आहियूं, उधारो न वठंदा आहियूं तव्हां त मतां केरु टोके न सही। हाणे मुस्लमानो असां तव्हां थोरो सोचूं ऐं सम्झूं। अल्लाह असांखे सामान ओरिजिनल ॾिनो आहे, हिन कलाम में ओरिजिनल सामान लिखियो पियो आहे। पाण सामान इस्तेमालु कहिड़ो था कयूं ऐं असां तव्हां दुनिया जे जहान में ॾिसूं था पिया त 2 नंबर सामान जी हैसियत छा आहे, काई कान्हे। 2-3 ॾींहं हलंदो ख़राबु थी वेंदो, किथे बीठा हूंदासीं। अहिड़े नमूने सां हाणे इहे यादि कयो त सामान पंहिंजो रखो, सामान ओरिजिनल। पराओ सामान कहिड़ो आहे उहो जे सामान रखां थो। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल मुनाफिकीन फी दरकिल अस्फल मिनन नार। मुनाफिक माण्हू जेके हिन जहन्नम जे तरे में हूंदा। मुसलमानों ॿी जाति अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल्लज़ीन कफ़रू, जिन माण्हुनि अल्लाह जे आयात जो इनकार कयो आहे उहे माण्हू जहन्नम जो ॿल बणबा। हाणे असां तव्हां सोचूं जेको सामान असां तव्हां में राइज आहे, काथे मुनाफिक वारो सामान त नाहे, काथे काफ़र वारो सामान त नाहे। मुंहिंजा दिलबर ॿुधायो त सही, जेकॾहिं काफ़िरनि वारो सामान आहे असां फिटो कयूं, मुनाफिकनि वारो सामान आहे फिटो कयूं। अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही जी जाइ ॿुधाई आहे। मुसलमानों मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामान तू असांखे ॿुधाया। काफ़र छा के तेबा, मुनाफिक छा के तेबा, पर समझो। काफ़र तेबो आहे खुले नमूने सां कुरान जो इनकार करे, नबी इमामुल अंबिया जी रिसाल जो इनकार करे। मुनाफिक छा के तेबो आहे ज़बान सां त कलमो भरे अंदर में ईमान न हुजे। वो मुनाफिक जा 2 क़िस्म, हिकिड़ो आहे एतिक़ादी मुनाफिक, ॿियो आहे अमली मुनाफिक। एतिक़ादी छा के तेबो आहे अंदर में ईमान न हुजेसि, जंहिंजो असां तव्हां वटि तर्जुमो छा आहे त बाबा मुंहं में मूसा क्यारीअ में फ़िरौन, असां वटि तर्जुमो हुनजो इहो आहे त मुंहं में त मिठड़ो त मुंहुं जहिड़ो कोई कोन्हे, पर अंदर में उनकी सराकत कान्हे का। इहो एतिक़ादी मुनाफिक आहे। ॿियो आहे अमली मुनाफिक। अमली मुनाफिक छा के चइबो आहे अंदर में त ईमान अथसि, पर ॿाहिरां जेके उन जा कम आहिनि उहे मुनाफिकनि वारा आहिनि। हाणे सामान अल्लाह जो कलाम ॿुधाईंदो, इंशाअल्लाह ॻाल्हि ॿाहिरी न हूंदी, या त नबीअ जो फरमान ज़बान ते हूंदो या अल्लाह जो कलाम जी आयात हूंदी। त पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हूअं त खोड़ निशानियूं मुनाफिकनि जो हिन दिलबर नबी हर मोड़ ते साईं जन मुनाफिक जूं निशानियूं भी समझायो, अल्लाह जी कलाम भी समझायो। आयतुल मुनाफिक सलात, मुझे सोने नबी इमामुल अंबिया समूरातों सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो मुनाफिक जूं निशानियूं 3 घणी निशानियूं। नंबर पहिरियों इदा हदत कज़ब, जॾहिं भी ॻाल्हि कंदो कूड़ी कंदो, सच न ॻाल्हाईंदो। हालांकि मोमिन जो कमु छा आहे लिखे क़ुरान या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ए ईमान वारो इत्तक़ुल्लाह, अल्लाह का रिजो, वक़ूलू क़ौलन सदीदा, वक़ूलू क़ौलन सदीदा। मुसलमानों किस्सा कहाणियों आवाज़ साम्हूं नथो पढ़ां,
अल्लाह तबारक व तआला जो कलाम जेको दिलबर नबी खणी आयो जैमें कोई शख्स बोलना है सूरत अज़ाब सिपारो 22 आयत नंबर 17 इत्तक़ुल्लाह दिजो अल्लाह खाम वक़ूलू क़ौलन सदीदा गाल सुनी चो सही चो साफ़ चो तफ़सील में नथो वञा वारो इशारो कंदो अलाह छो टाइम मुख़्तसर आहे। ॿियो नंबर ते मुंहिंजी दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुझे सुने अल्लाह फरमायो मुझा दिलबर पाजी कौम के पैगाम दे वक़ुल इबादी यक़ूलुल्लती हिया हसन मुझा दिलबर मुझे बानरन के चो गाल एड़ी चवण जेका गालन मां वधीक सुहिणी हुजे छो इन शैतान यज़ग़ु बैनहुम इन शैतान यज़ग़ु बैनहुम इन जे गलत ॻाल्हाइण जे करे शैतान जे दरमियान में दुश्मनी पैदा कंदो। मुसलमानों 15 सिपारो सूरत बनी इसराइल आयत नंबर 53 मालूम थियो सच ॻाल्हाइण मुसलमान जो कम कूड़ ॻाल्हाइण कंहिंजो कम ॻाल्हाए ॾाढा मुनाफ़िक जो कम कम सामान कंहिंजो पराओ अॼु खां इंशाअल्लाह फिटो कंदासीं पराओ सामान हित में पकड़ाईंदो। ॿिए नंबर ते मुंहिंजी दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इदा हदद कज़ब व इदा वादा ख़लफ़ा जॾहिं बि वाइदो कंदो वाइदी खिलाफ़ी कंदो मुसलमानों मुझो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां के देती लेती कई जाए तय थी मुझा दिलबर जेको बावारा फलाणे मकाम ते मां तोखे ॾिनुमि कुर्बान वजाम मुझे तू सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ॾींहं लगातार उते बीठा रहा त मन को अचे हुन अमरा खां ॻाल्हि विसरी वई देर सां आयो अल्लाह जा नबी यको त मुंहिंजो इंतज़ार पिया कयो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिया लफ़्ज़ न थिया पर मैं एतिरो रुगो थियूं तकलीफ़ विझी छॾे यार एॾो तकलीफ़ विझी छॾे। हिकिड़ो आहे वाइदो ॿियो आहे मुआइदो वाइदो एक तरफ़ो थींदो आहे मुआइदो ॿिन्ही तरफ़नि खां थींदो आहे अब तो बि मुआइदो कयो मां बि कयो हाणे इहो मुआइदो थियो अल्लाह ताला हिन क़ुरान करीम जे अंदरि बयानु फरमायो इहो मुआइदो जेको असांजे तव्हांजे मिटी माइटी जी शक्ल में बि थींदो आहे अब हुन हा कई हेॾो हिन बि हा कई हाणे इहो थी वियो वरी हुन खां पोइ असांजा जेके हींअर माहौल हलनि था पिया अल्लाह जो क़ुरान असां तव्हांखे सम्झाए थो मुंहिंजा महबूब माण्हुनि खे वाइदे जी अहमियत सेखार कान मसूला औफू बिल्लाद औफू बिल्लाद पंहिंजे वाइदनि खे पूरो कयो छो त इन्नल अहद कान मसूला क़यामत जे दिहाड़े वाइदे जे बारे में तव्हां खां पुछा कई वेंदी हिदायत अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब रुगो कुरान करीम मझां अकुलमंद माण्हू आहिनि उहे नसीहत पिराईंदा कहिड़ा आहिनि अकुलमंद हिन क़ुरान में निशान लिखी पियो الذين يوفون بعهد الله ولا ينقضون الميثاق 13 सिपारो सूरत राद अल्लाह ताला الذين يوفون بعهد الله वला यंकुदून الميثاق अॼु ॻोठनि जा ॻोठ तबाही बर्बाद थी विया कंहिंखां पुछ फलाणे में कमु आहे असां न ॻाल्हाईंदा आहियूं
असां न ॻाल्हाईंदा हुम हतां कि दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं बि मोमिन मर्द जे लाइ मुनासिब नाहे जो 3 ॾींहंनि खां वधीक कावड़ करे अल्लाह जी कलाम ॿुधायो। अकुलमंद उहो माण्हू आहे अल्लज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह जेके अल्लाह जे वाइदे खे पूरो कनि था। आलम अरवाह जे अंदरि अल्लाह सां वाइदो करे आयासीं हौ करीम अल्लाह तूं असांजो रब आहीं जीअं चवंदे ईअं थींदो दुनिया में तुंहिंजी मर्ज़ी हलंदी। पर यादि रखो मुसलमानो दुनिया में आयासीं पंहिंजी मर्ज़ी पिया हलायूं जेकॾहिं अल्लाह जी मर्ज़ी ते अमल कयूं हा अॼु मुसलमाननि जूं मस्जिदूं वीरान न हुजनि हा मुसलमाननि जूं होटलूं आबाद न हुजनि हा। अॼु असां तव्हां तजुर्बो करे ॾिसो शाम थिए थी वञी करे स्टाफनि जो मुआइनो कयूं होटलियूं भरियूं पियूं आहिनि मुसलमान मस्जिद में अचण लाइ तयारु न आहे सिर्फ़ु मस्जिद में 4 या 5 माण्हू आहिनि। मुसलमानों अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं तव्हां दुनिया में मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी मां ख़ुदा जो बि तव्हां सां वाइदो आहे वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदउन जीअं तव्हां ही जहान गुज़ारे आयो जॾहिं तव्हां मरंदा वेंदो सलाम क़ौलम मिर रब्बिर रहीम मलाइका ईंदा तव्हांखे खिकार कंदा फरौहु व रैहान गुलदस्ता खणी ईंदा। अॼु असां तव्हां कंहिंजे प्रोटोकॉल जे लाइ गुलनि जी वर्खा कंदा हुओ उनखे हजाई तोहफ़ा ॾींदा हुओ पर मुसलमानों जंहिं माण्हू अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी अल्लाह जे रसूल जे मर्ज़ी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी क़ुरान तो फरमाए ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। पोयनि जो गम भी न कर अॻियां जो भी दुख भी न कर हाणे हली आ अल्लाह ताला फरमाए इरजिई इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया हेड़े हाल में हली आ अल्लाह भी तोखां राज़ी आ तू अल्लाह का भी राज़ी आ। हाणे जॾहिं जन्नत में पहुचंदो वलकुम फ़ीहा मा तश्तही ज़बान सां न हथ सां न दिल में जेकी ख्वाहिश कने मां खुदा पूरी कंदो मां बस देख हिते मुंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ार तमार जो पियो क्या मुसलमानों असें तमाम सामान हथी को कयों अल्लज़ीन यूफ़ून बिअहदिल्लाह जेके माण्हू अल्लाह जे वाइदे खे पूरो था कनि वाइदो करे आयासीं न अल्लाह जी अन तक़ूलू यौमल क़ियामह मतां पोइ सुभाणे क़यामत जे ॾियारे चओ त इन्ना कुन्ना अन हाज़ा गाफ़िलीन असांखे ख़बर ई कान हुई मतां दुनिया में वञी चओ औ तक़ूलू इन्नमा अशरका आबाउना मतां दुनिया में ईअं चओ त असांजा अब्बा ॾाॾा हिननि खे पूॼींदा हुआ त असां बि हिननि जे लड़ लॻी पियासीं न मां ख़ुदा तव्हां वाइदो वठां थो लिखत क़ुरान में पई आहे हा असां करे आया आहियूं। त अॻिते हलो अल्लाह तबारक व तआला फरमायो वला यंक़ुदूनल मीसाक़ वाइदे के तोड़ींदा कोन्हनि अकुलमंद माण्हू आहे जेको अल्लाह जे वाइदे जी वफ़ा करे मखलूक में जेकी पाण में ॾेती लेती ते वाइदो कयो आहे उन में वफ़ा करे वला यंक़ुदूनल मीसाक़ वाइदनि खे न तोड़े। हाणे ॿुधायो वाइदा तोड़णो कंहिंजो कमु आहे काला ॾाढा मुनाफ़िक़नि जो असां चाहियूं मोमिन मुसलमान अॼु कुझु इंशा अल्लाह सामान परायो वापसि कंदासीं पंहिंजो जेको वाइदे वफ़ा वारी आहे मिटी माइटी खे बि ॻंढींदासीं उन जे करे मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सिलमन क़तअक
वाफ़ अम्मा ज़लमका उन लसा गंढ जो जेको तो सादो छिने दरगुज़र कर माफ़ कर जेको तुझे मता ज़ुल्म सितम तो करे। हिकिड़ो सहाबी साईं जन वटि आयो, साईं मां त कोशिशि कयां थो पर हू नथो ॻाल्हाए, पोइ मां छॾे ॾियां। साईं फरमायो इहो कहिड़ो कमाल आहे, कमाल त तॾहिं आहे जॾहिं हू छिनण जी करे तूं गॾिजीस। तो याद रखो मुसलमानों, अल्लाह ताला फरमा वल्लदीन यस्लून मा अमर अल्लाहु बे ऐं उहे माण्हू कहिड़ा अकुलमंद माण्हू, अकुलमंद उहा जेको हिन क़ुरान करीम ॿी जाते फरमाए थी अल्लदीन यस्तमिऊन अलक़ौल फयत्तबिऊन अहसना उलाइका अल्लज़ीन हदाहुमुल्लाह व उलाइका हुम उलुल अलबाब। अॼु पाण असां तव्हां वाइज में टे कलाक वेही करे पछाड़ी में कपिड़ा छंडे हलिया वेंदा हो, न निमाज़ पढ़ंदा हो, न वरी वाइज ते को अमल कंदा हो। अल्लाह जे इहो अकुलमंद कोन्हे। अकुलमंद ही अथव जेको क़ुरान ॿुधाए थो अल्लदीन यस्तमिऊन अलक़ौल, जेके न सुहिणे क़ुरान जी ॻाल्हि खे ॿुधनि था, फयत्तबिऊन मा अहसन ताबेदारी कनि था सुहिणी ॻाल्हि जी। उलाइका अल्लज़ीन हदाहुमुल्लाह एड़न माण्हू खे अल्लाह हिदायत दींदो। वौलाइका हुम उलुल अलबाब, इहे ई अकुलमंद अथव जेको क़ुरान खां हटी करे ज़िंदगी गुज़ारे थो। अल्लाह इहो अकुलमंद न आहे। अकुलमंद उहा जेको ॿुधी हुन ते अमल करे। तो अल्लाह ताला फरमायो वल्लदीन यस्लून मा अमर अल्लाह, जेके माण्हू ॻंढनि था उनखे जंहिंजो अल्लाह हुकुम कयो आहे ॻंढण जो, यानी मिटी माइटी। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मिटी माइटी कि अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी शक्ल इख्तियार ॾींदो जेका रहमान जी अर्श जा चमड़ी पवंदी। अल्लाह खे अर्ज़ु कंदी करीम अल्लाह जंहिं माण्हूअ मूंखे छिनियो आहे उनखे छिनो, जंहिं माण्हूअ मूंखे ॻंढियो आहे उनखे ॻंढे। मुसलमानों हाणे पाण असां तजुर्बो कयूं पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे माहौल मुआशरे में, पंहिंजे मुहल्ले में इन क़ुरान करीम जे आयात ते केतिरो असां मुस्लमाननि अमल कयो आहे। हालांकि निशानियूं त ॿियनि जूं हों, हालांकि निशानियूं मुस्लमान जूं इहे हों मिटी माइटी खे ॻंढण वारियूं, पर अॼु ॾिसूं था सामान पराओ अची वियो आहे। मुस्लमानूं हिते बि रुसवाई आहे, अॻिते बि रुसवाई आहे। इन जे करे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू चाहे थो मुंहिंजे रिज़्क़ में बरकत पवे, अबे अम्मा सां नेकी करे, मिटी माइटी ॻंढींदो रहे, रिज़्क़ में बरकत पवंदसि। त अल्लाह ताला फरमायो वयख़शऊन रब्बहुम वयख़ाफून सूअल हिसाब, अल्लाह का डरन था, अल्लाह तबारक व तआला जे उन हिसाब वारे ॾींहं खां ख़ौफ़ कनि था। टे नंबर ते मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वइदा तुमिन खान, जॾहिं बि अमानत रखी वञेसि ख़यानत कंदो। मुसलमानों ख़यानत कमु जेको आहे उहो मुसलमान जो कमु न आहे, मुनाफ़िक़ जो कमु आहे। अॼु असांजी हालत ॾिसो था। मां हिकिड़ो लतीफ़ो ॿुधायो, हिकिड़ो अमरा घोड़ो कंहिंखां फुरे आयो, पोइ फुरे आयो त वरी अॻियां ॿियो हिकिड़ो धाड़ियल मिलियोसि फोरू, घोड़ो खपाई न चई हा। पोइ फोरू माण्हू चवंदो त मिड़ई घटि रेट में बि वञे, 50,000 वारी शइ चवंदो 1000 में बि भई त बि ठीकु आहे, मूंखे त 1000 मिलियो। हुनखे चई अदा हा घोड़ो विकण दोस्ती घणे में थी, जेतिरे वठी आया ओतिरे में तूं खण। चई भला हिते बीहो त मां चकरो ॾेई तव्हां ते, जुती मुंहिंजी झल, जुती झली अमरा हलियोसि।
ॿियो अमराज़ दादा सवेल घोड़े ते हाणे भला चई घोड़ो ॾेई छॾियुमि घणे में थी जेतिरे बरतो मोतिरे में जुती मुनाफ़े में असांजो हाल इहो थी वियो आहे कंहिं मुस्लमान खे अमानत रखो हड़प अबा वई मरी वई हींअर आधार माल खोड़ अहिड़ियूं शिकायतूं आहियूं आधार माल ॾे खपाए थींदो त बाबा खपी वियो मरी वियो वीचारो तो सां राब्तो न थियो हमारा मरी वियो मुस्लमानो जॾहिं अमान में ख़यानत कंदासीं पोइ हालत हीअ अॼु जेकी हले थी पई बसि हाणे आख़िरी ॻाल्हि करे दुआ घुरूं था वधीक मौज़ू खे लंबो नथा कयूं पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमानो जॾहिं मक्को शरीफ़ छॾण था पिया दिलबर नबी इमामुल अंबिया काबतुल्लाह वटि आया उते हज़रत उस्मान बिन अबी तलाशेबी जेको अञा मुस्लमान न थियो आहे मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उस्मान चाबियूं दे असां क़िबले खां मोकिलायूं बरकातूं निमाज़ पढ़ूं उस्मान बिन अबी तलाशेबी चयो से मां चाबियूं न ॾींदुमि मुसलमानो मुंहिंजो सुहिणो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उस्मान वक़्तु यादि कजां उहो वक़्तु बि ईंदो जो मुवारी जाइ ते तूं हूंदे तुम्हारी जाइ ते मां हूंदुमि मुंहिंजो सुहिणो नबी इमामुल अंबिया चंद सालनि खां बाद में मक्कतुल मुकर्रम में फातिहा न अंदाज़ सां दाख़िल थियनि था पिया मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुझु सहाबी सगोरा नारा पिया हणनि अॼु ॾींहुं बदिले जो ॾींहुं आहे अॼु ॾींहुं पनाह जो ॾींहुं आहे उहे ॾींहं विसरिया न आहिनि जॾहिं मक्के शरीफ़ जी सरज़मीन ते हज़रत बिलाल खे ॾींदा हुआ हज़रत सुहैब खे सज़ाऊं ॾींदा हुआ उहो वक़्तु अञा असांखे यादि आहे मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ईअं न चओ बल्कि अॼु चओ अल-यौम यौमुल मरहम अॼु ॾींहुं रहम वारो ॾींहुं आहे मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया काबतुल्लाह वटि आया फरमाया अली जी मुंहिंजा साईं उस्मान खां चाबियूं वठी आ चाबियूं आयूं संदन दरवाज़ो खोले करे वापसि जा पिया ॼण मुसलमानों साहबी सगोरा हैरान परेशान साईं वक़्तु हो उस्मान बिन अबी तलाशेबी अव्हांखे चाबियूं न पियो ॾे वरी तव्हां उनखे वापसि कयूं आहिनि मुसलमानों चओ त मुंहिंजो दिलबर नबी इमामुल अंबिया अमीन नबिया अमानतदार नबिया अल्लाह भी हुक्म कयो आहे इन्नल्लाह यामुरुकुम अन तुअद्दुल अमानात इला अहलिहा अल्लाह हुक्म तो करे पंहिंजूं अमानतूं पंहिंजे आल ॾे हवाले कयो चौथे नंबर ते मुंहिंजी से फरमायो जॾहिं बि ॻाल्हियूं जॾहिं बि झेड़ो कंदो त गारियूं ॾींदो वैरा ख़ासम फजर हालांकि सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन मुसलमान खे गार ॾियण जेको आहे फिस्क आहे गुनाह आहे लैसल मोमिनु बितान वला बिल्लान वलल फाहिश वलल बदी मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मोमिन जी ज़बान ते गार बि न हूंदी आहे तानो भी न हूंदो आहे गिला ग़ीबत भी न हूंदी आहे लानो भी न हूंदो आहे लानत भी न कंदो आहे मुसलमानो मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभु भाई भाई हो हाणे असां तव्हां पंहिंजे माहौल ऐं मुआशिरे में सोचूं सलाम न कंदो इब्तिदा गार खां थींदी हालांकि गार ॼण कंहिंजो कमु आहे अलाए ॾाढियां मुनाफ़िक़ जो सामान परावा बिना लिसण जे मथां किथे फासा न विझे अॼुकल्ह पराओ पिस्टोल लोगो खणी आजी चरस जे केस में हमरा चालान छुटंदो बि न पराओ सामान हूंदो मलाइक चालान करे थींदा अल्लाह ताला फरमायो उहे न आहिनि जो 5 रुपया मिलिया त जान छुटी न ला यासून मा अमरहुम जेको अल्लाह जो ऑर्डर मिलियो नाफरमानी नाहिन कंदा मुसलमान अचो अल्लाह जी क़ुरान जी दामन पकड़ियो सामान तूं असांजो हिन में अथव हथी को कयो दुनिया आरज़ी आहे कहीं आया कहीं विया चल पल जो जहान पर मुसलमानों जेको दुनिया में कमायोसीं उहे हिते रहिजी वेंदो आयासीं कुछ न खणी आयासीं वेंदासीं कुछ न खणी वेंदासीं अल्लाह जे साम्हूं जॾहिं पेश थींदासीं अल्लाह ताला फरमाया क़द जितमूना
फुरादा कमा खलक़नाकुम अव्वल मर्रा। जी तव्हां दुनिया में आया हुयो ये मुझे रब जी साम्हूं कोर्ट में पेश थींदो। अचो मुसलमानो अल्लाह जी कलाम जी दामन पकड़ियो, रोज़ाना तिलावत कयो। जेके सिंधी या अंग्रेजी पढ़ियल हो तर्जुमे सां कुरान जी तिलावत कयो। मुसलमान अहिड़ो साथी आहे जो असां तव्हांजो क़ब्र में भी साथी आहे, हशर में भी साथी आहे, जन्नत में भी साथी आहे। अल्लाह सां मिलाए करे पोइ असां तव्हांजी जान छॾींदो। इन जी करे के अल्लाह वारे चयो आहे बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। ये कौल मोहम्मद कौल खुदा, ये कौल मोहम्मद कौल खुदा, फरमान न बदला जाएगा। जिस दौरों पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए, और को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में लेकिन दागो न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में मरने को मुसलमान भूल गए। अज़ान तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में ए अनवर, अज़ान तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में ए अनवर। जिस ज़रब से दिल हिल जाती थी वो ज़रब लगाना भूल गए। मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने, मस्जिद तो बनाई शब्बर में ईमान की हरारत वालों ने। मन अपना पुराना पापी है बरसों में नमाजी बन न सका। जिंदगी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।